बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। दुनिया में की ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेकी असांजे लाइ हमेशह को न को मक़सदु, को न को नियापो या का नई शइ ज़रूरु खणी ईंदी आहे। असां चाहींदा आहियूं त हर मामले में, हर मौक़े ते का न का शइ बहितर नमूने सां बयानु कई वञे, सिखी वञे या ॿुधाई वञे। तव्हां केतिरी बि कोशिशि कयो, जेसि ताईं तव्हां दिली तौर ते कंहिं बि मक़सद लाइ कोशिशि नथा वठो, कंहिं बि राह ते विख नथा वधायो, तव्हां कामयाबु नथा थी सघो, न ई अव्हांखे मंज़िल मिली सघे थी। मंज़िल जे लाइ लाज़मी हूंदो आहे त तव्हां में शऊर हुजे, मंज़िल जे लाइ लाज़मी हूंदो आहे त तव्हां में अक़लमंदी हुजे ऐं तव्हां उहो रस्तो वठो जेको तव्हांखे पंहिंजे माॻ ताईं ज़रूरु पहुचाए। अक्सर ईअं बि ॾिठो वियो आहे त माण्हू कोशिशि त कंदा रहंदा आहिनि पर उन्हनि खे कुझु बि हासिलु न थींदो आहे, ऐं के वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेके थोरी कोशिशि सां घणो कुझु हासिलु करे वेंदा आहिनि। पर जेकॾहिं ईअं ॾिठो वञे त पोइ हर हिक जो नसीबु अलॻि अलॻि हूंदो आहे, हर हिक जी कोशिशि करण जो तरीक़ो अलॻि अलॻि हूंदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त क्लास में केतिरा ॿार हूंदा आहिनि, 50-60 अञा बि मथे, पर जॾहिं उहे ज़िंदगीअ जे ओरिजिनल यानी प्रैक्टिकल लाइफ में ईंदा आहिनि त पोइ उन्हनि मां कुझु ई माण्हू ॿार कामयाबु थींदा आहिनि ऐं कुझु ई ज़िंदगीअ में अॻिते वधी सघंदा आहिनि, बाक़ी ज़िंदगीअ में पुठिते रहिजी वेंदा आहिनि ऐं उहो कुझु हासिलु न करे सघंदा आहिनि जेको उहे चाहींदा आहिनि। तंहिंजे करे वक़्त ऐं हालात जी नब्ज़ ते हथु रखंदे तव्हांखे अॻिते कोशिशि करणु घुरिजे, इहो ॾिसणु घुरिजे त तव्हां जेको अमल करे रहिया आहियो उनजो मक़सदु वाज़िह आहे या न आहे। जेसि ताईं अव्हांखे वाज़िह मक़सदु नथो मिले तेसि ताईं तव्हां कुझु बि हासिलु नथा करे सघो।